बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन व लअनुद्दाइमु अला अअदाइहिम मलऊनीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल फ़ितनतु अशद्दु मिनल क़त्ल। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। सामीन नाज़रीन मोहतरम, असांजी गुफ़्तगू आख़िरी मरहले में आहे ऐं असां इन मौज़ू तहत गुफ़्तगू करे रहिया आहियूं त तौर हाज़िर जा फ़ितना ऐं इन फ़ितननि में मोमिन जी ज़िम्मेदारी। गुज़ारिशात ख़िदमत में पेश करे चुको हुउसि त फ़ितनो थींदो छा आहे, उन फ़ितने में इंसान खे केतिरी मुश्किल ऐं परेशानी हूंदी आहे। वरी जॾहिं फ़ितनो हुजे त मोमिन जी ज़िम्मेवारी अहम छा आहे ऐं जेसीं ताईं फ़ितनो सम्झ में न अचे तेसीं ताईं विचों रस्तो कहिड़ो आहे। इन खे सम्झाइण जे लाइ हिकिड़ो नंढिड़ो मिसाल अर्ज़ु कयां त मिसाल असां वटि काफ़ी वक़्तु पहिरीं पाकिस्तान में जहिड़ा शुरू थिया हुआ। मसलन मज़हबी बुनियाद ते जहिड़ा कंहिं मस्जिद मां माण्हू निकिता बंदूक खणी, उन्होंने जी कंहिं ॿी मस्जिद में गोलियूं हलायूं, क़त्ल कयूं। हाणे मुहरिक ओॾी महिल इहो हो जो इलाही सारा माण्हू इहे पिया चवनि था हाणे हिन मस्जिद वारा बि उथनि ऐं वरी हुननि मस्जिद वारनि खे वञी मारे अचनि। असुल में विचां फ़ितने वारे कमु इहो कयो जो हिकिड़ा माण्हू मुक़ररु करे हुन मस्जिद मां कढी हिन मस्जिद में अची हमलो करायूं त जीअं वरी हीअ उथनि वरी हुननि खे मारनि त जीअं ॿिनि फ़िरक़नि जो पाण में जहिड़ो थी वञे। ओॾी महिल ज़ीरक सम्झदार ॾहनि माण्हुनि चयो त बाबा इन मसइले जो हल इहो कोन्हे। हाणे उहे जिन खे ख़बर पई त फ़ितनो आहे, फ़ितने जे वक़्त में जेकॾहिं ही उन वक़्तु वरी हितां वारा माण्हू बंदूक खणी हुननि खे मारे अचनि हा त इहे फ़ितने जी बाहि ख़तमु न थिए हा। हीअ सम्झनि पिया त असांजा हेतिरा माण्हू मुआ आहिनि त असां हुननि जो बदिलो था वठूं, इहो बदिलो न थिए हा। इहो फ़ितने जी बाहि भड़के आहे जंहिंखे शायदि पोइ ज़मानो वक़्तनि ताईं न विसाए सघे हा। हिते ॾहनि सम्झीदनि ऐं सम्झदार माण्हुनि चयो त न हिते इहो क़त्ल को वाक़िअनि क़त्ल कोन थियो आहे, हिकिड़ा माण्हू तयारु कया विया हुआ जेके हुन मस्जिद में वेठा कुझु ॾींहं, उन्हनि खां पोइ उतां उथी असांखे क़त्ल कयो अथनि। हाणे इन्हनि माण्हू असांखे न मारियो, उहे ॿिया माण्हू हुआ जिन फ़ितनो कयो आहे। त अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं को ॾाहो माण्हू न हुजे, को बाशूर माण्हू न हुजे, को सम्झदार माण्हू अॻियां न हुजे त इंसान जूं जो मसइला ख़राब था थी वञनि, क़ौमुनि जूं क़ौमूं तबाह थियूं थी वञनि हलियूं। अहिड़े नमूने सां गुफ़्तगू जे मौज़ूआत में अहिड़े क़िस्म जा मामलात आहिनि जेके इंसान जे मामलात खे बिगाड़नि था। अक़ाइद में अहिड़े क़िस्म जूं इलाही सारियूं शयूं आहिनि, फ़िक़ह में इलाही सारियूं अहिड़े क़िस्म जूं शयूं आहिनि जिन खे ईअं बिगाड़े पेश कयो वेंदो आहे, फ़ितनो करे पेश कयो वेंदो आहे त जीअं माण्हू पाण में अटकनि विढ़नि, जंग जिदाल रहे, जहिड़ो रहे। मुंहिंजी रुगो गुज़ारिश फ़क़ति इहा आहे दोस्तनि खां, बुज़ुर्गनि खां, मुमिनीन खां, जिन ताईं इहो पैगाम पुॼे थो त इहो सोचूं त असां जॾहिं कंहिं ॻाल्हि खे हलायूं पिया, असां जंहिं ॻाल्हि ते बहस था कयूं, इन बहस करण जो फ़ाइदो छा थींदो, इन जो नतीजो छा थींदो। हाणे इन जी सम्झाणी असांखे हज़रत इमाम अली नकी अलैहिस्सलाम जे हिन मकतूब मां थी मिले। मौला अली नकी अलैहिस्सलाम जे दौर में हिकिड़ो फ़ितनो शुरू थियो। हाणे फ़ितनो उहो इहो आहे त उन ज़माने में हिकिड़ी बहस छिड़ी वई हुई त अलाह असांजो कलाम आहे क़ुरान मजीद, आया कलामुल्लाह अलाह जो कलाम इहो हादिस आहे या क़दीम आहे। जे मञो था त इहो हादिस आहे त इन जो मतिलबु आहे बाद में अलाह असांजो कलाम आहे, त इन जो मतिलबु आहे पहिरीं अलाह जो कलाम न हो, अलाह जो पहिरीं कलाम न हो। इन जो मतिलबु इहो आहे त अलाह सां पहिरीं माना ॻाल्हाइण वारो नौज़ बिल्ला न हो। जे मञो त कलाम पोइ जो आहे। वरी जेकॾहिं चयो त कलाम पोइ आहे त अलाह सां मुतकलिम आहे, माना मुतकलिम पोइ आहे। अलाह असांजी हिकिड़ी सिफ़त जेका आहे उहा पहिरीं हुन में मौजूदु न हुई, उहा बाद में ईंदी। अहिड़े क़िस्म जी बहस शुरू थी वई। हाणे इन बहस में जेकॾहिं तव्हां चओ था त कलाम हादिस आहे तॾहिं बि ग़लती हुई, जेकॾहिं तव्हां चओ त कलाम जेको आहे उहो क़दीम आहे त वरी पोइ ॿ ख़ुदा थींदा, ॿ क़दीम थींदा, हिकिड़ो अलाह क़दीम, ॿियो अलाह जो कलाम क़दीम। अहिड़े क़िस्म जी बहस ऐं परेशानी जंहिं दौर में हुई, मौला अली नकी अलैहिस्सलाम बगदाद जे कुझु मोमिननि ॾे हिकिड़ो ख़तु लिखियो। उन ख़त में इलाही सारियूं ॻाल्हियूं त हीउ फ़ितनो आहे, इन खां बचो। मौला हिकिड़ो जुमिलो चयो जेको असां सभिनि जे लाइ राह निजात ऐं राह हिदायत आहे। मौला फरमायो अल जिदालु फिल क़ुरान बिदअतुन, क़ुरान जे मामले ते झेड़ो झगड़ो करणु बिदत अथव, मतिलबु फ़ितनो अथव। इश्तरक फ़ीहा अस्साइल वल मुजीब, इन में सवाल करण वारो बि फ़ितने में शामिलु आहे त जवाबु ॾियण वारो बि शामिलु आहे। मतां जवाबु ॾियण वारो सम्झे त मसइले खे हल पियो करियां, इहो हल कोन थो करे, इहो मसइले खे अञा बिगाड़े पियो।
सवाल करण वारो मथां सम्झे था, ऐं इहो फ़िकी मसइलो आहे जेको हल पियो कयां, जेको अक़ाइदी मसइलो आहे इनखे हल पियो कयां, इहो जेको असांजो सोचनि जो फ़िक्री मसइलो आहे इहो हल थो कयां। अहिड़े क़िस्म जा इंतिशार जॾहिं फैलिजनि था, ओॾीमहिल सूरत हाल इहा आहे त जेको उन में शामिलु थींदो उहो माण्हू उन फितने में आहे। हाणे मोमिन जी ज़िमेवारी इहा आहे त ओॾीमहिल इहो सोचे त मुंहिंजे हिन कलाम सां, मुंहिंजे हिन ॻाल्हाइण सां, मुंहिंजी हिन गुफ़्तगू सां, मुंहिंजे हिन बहस सां, मुंहिंजे हिन जिदाल सां, मुंहिंजे हिन झगड़े सां फितनो भड़कंदो या ख़तमु थींदो। मोमिन जी इन विचें मरहले में इहा ज़िमेवारी आहे। जेकॾहिं को इंसानु इन विचें मरहले में पंहिंजे पाण खे न संभालियईं ऐं फितने में पइजी वियो त पोइ इहो फितना परवर में शामिलु थींदो, न चाहींदे बि फितननि खे परवान चढ़ाइण वारनि में शामिलु थींदो। अलाह साईं दरबार में दुआ आहे त असांखे फितने जे वक़्त में फितने खे सम्झणु, उन खां पोइ उन फितने खे हल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। कम अज़ कम फितने जे वक़्त में जेको मासूमीन असांखे विचो रस्तो ॿुधायो आहे उन विचें रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।